अस्सलाम नाज़रीन। नाज़रीन, सॼी दुनिया में सस्तो लोकल ट्रांसपोर्ट जेको आहे उहो आम आवाम जे लाइ यूज़ थींदो आहे, पर जॾहिं उन सस्ते ट्रांसपोर्ट जी ॻाल्हि सिंध ऐं वरी कराची में कयूं त उहो केतिरो जेको आहे सो कारआमद आहे ऐं उन ते केतिरो मतिलबु आम माण्हू जेको आहे सो ईज़ीली ऐं आसानीअ सां सफ़र करे थो। ऐं ख़ासि तौर ते वरी जॾहिं ॻाल्हि असां औरतुनि जूं कयूं, औरतूं पाकिस्तान जी आबादी जो अधु हिसो हुअण बावजूदि डेली जेको आहे सो केतिरनि ई पंहिंजे कमनि जे लाइ, पंहिंजी पढ़ाई लाइ, पंहिंजी नौकिरी लाइ ऐं ॿियनि केतिरनि इशूज़ जे लाइ इन्हनि बसिस ऐं वैगन में सफ़र कनि थियूं। उन्हनि खे इन्हनि जेका लोकल ट्रांसपोर्ट आहे इन में कहिड़ा मसइला दरपेश आहिनि, इहा पॉइंट पहिरीं जॻह ते इहो हिकिड़ी सस्ती जेका आहे सा ज़रियो आहे आमदरफ़्त जो, पर उन सस्ते आमदरफ़्त जे ज़रिए में केतिरा मसइला उन्हनि औरतुनि खे पेश अचनि था, अॼु इन ते ॻाल्हाईंदासीं। ऐं आउं भलीकार चवां थी असांजे गेस्ट खे वेलकम चवां थी। असां सां गॾु आहिनि फैसल चाचर साहब, पाण SSP साउथ ट्रैफिक आहिनि। उनखां अलावा हुमेरा अलवाणी साहिबा, पाण MPA एक्स MPA बि रहियूं आहिनि। उनखां अलावा औरतुनि जे हवाले सां लेजिस्लेशन में ऐं उन्हनि जे इशूज़ ते ॻाल्हाइण में काफ़ी एक्टिव आहिनि। उनखां सां गॾु जेके आहिनि से अब्दुल कादिर बिलो साहब तशरीफ़ रखनि था, असां सां गॾु आहिनि। पाण जेको आहे सो प्रेसिडेंट आहिनि SRDO जा। उनखां अलावा इन इशू ते इन्हनि जी रिसर्च बि आहे, कंसल्टेंट बि रहिया आहिनि, मिनिस्ट्री जो बि हिसो रहिया आहिनि। सो अॼु ॻाल्हाईंदासीं इन ते। स्टार्ट वठूं था फैसल साहब तव्हां खां। ऐं तव्हांखां पुछणु चाहींदसि त मोहतसिब आला साहब वटि सिंध वटि हिकु जेको आहे सो मतिलबु हिकिड़ी एप्लीकेशन ॾिनी वई त जेका लोकल ट्रांसपोर्ट आहे उन में हिकिड़ो कंपाउंड जेको आहे उहो औरतुनि जे लाइ मख़सूसु हुअणु घुरिजे, मतिलबु उन में ॿियो केरु न हुजे, उहो सिर्फ़ु औरतुनि जे लाइ हुजे। ऐं उन खां पोइ उन ते जेको आहे सो ऑर्डर बि थियो त इहो हूंदो, उन ते अमल थिए थो या न? इहे कंपाउंड्स आहिनि? बिस्मिल्लाह रहमान रहीम। ॾिसो, इहे कंपाउंड्स त शुरू खां ई आहिनि। मां इहो चवंदुमि तव्हां लोकल ट्रांसपोर्ट अगरि ॾिसो, पब्लिक ट्रांसपोर्ट जेके बसिस आहिनि, मिनी बसिस, तव्हां में ॾिसंदव की उन्हनि में कंपार्टमेंट आहिनि। पहिरों खां ई हुया, पर जंहिंमें न हुया इन ऑर्डर खां पोइ वधीक उनमें ट्रांसपोर्टर घुराए करे उन्हनि खे ॿुधायो वियो त तव्हां जेको आहे उहो कंपार्टमेंट उनमें अलॻि सां ठाहिरायो जेको उन्हनि ठाहिरायो आहे। हाणे ॻाल्हि अचे थी इम्प्लीमेंटेशन जी। असल त तॾहिं ख़बर पवंदी की उन में तव्हां केतिरो इम्प्लीमेंट करायो था पिया। ॾिसो, जंहिं ते इम्प्लीमेंटेशन जी ॻाल्हि अचे थी पई ऐं जंहिं ताईं ट्रैफिक पुलिस जी ॻाल्हि अचे थी पई, मां थोरो सो तव्हांखे फैक्ट्स फिगर्स ॿुधाइणु चाहींदुसि त असां थोरो सो इनखे वधीक सीरियसली वठूं था पिया। लेट्स से मां तव्हांखे ॿुधायां, जीअं 2014 में असांजा तक़रीबन जेके बि लेडीज़ कंपार्टमेंट जो चालान थींदो आहे 500 रुपीज़ जो हूंदो आहे। उहो टोटल असांजा 3300 हुया। 3300। अच्छा, न 500 जो चालान हूंदो आहे। 500 जो चालान हूंदो आहे। अच्छा, उन्ही में 2015 में जॾहिं खां DI साहब आहिनि, अभिषेक साहब आहिनि, थोरो सो असां इनखे गेयरअप कयोसीं, वधीक इम्प्रूव कयोसीं ऐं पूरे साल में 2015 में असांजा 6160 जेके आहिनि उहे चालान थिया। तक़रीबन उनजो तव्हांखे अगरि मां ॿुधायां फाइनेंशियल कॉस्ट उनजी बीहे थी वई तक़रीबन 30 लख। लेकिन हिन साल में असां हिकिड़े मतिलबु इनखे एज़ अ कंपेन तौर ते, चैलेंज तौर ते खयोंसीं। हिन साल में सिर्फ़ु विदिन 2 मंथ टिल 25 फरवरी असां जेके आहिनि 4400 चालान कया आहिनि ऐं 22 लैख जेको आहे ओतिरो असां हिनजो फाइन कलेक्ट कयो आहे। छो नाउ वी आर टेकिंग इट मोर सीरियसली। ऐं असां चाहियूं था पिया त हरासमेंट जे लिहाज़ सां जेको आहे न माण्हुनि में बि अवेयरनेस अचे ऐं उनखे ख़बर पए त वाई दे आर बीइंग चालान, बिकॉज कि उनखे ख़वातीन खे इज़त ॾियणु खपे, उनजो अलॻि कंपार्टमेंट आहे, इहो ऑर्डर आहे, उनखे इनखे इम्प्लीमेंट कराइणु खपे। लेकिन सर, जेसिताईं मूंखे ख़बर आहे, तव्हां चओ था इहे कंपाउंड जेके कंपार्टमेंट आहिनि या इहे जेको हिसो हिकिड़ो कयो वेंदो आहे, इहो शुरू खां आहे। पर जेसिताईं मूंखे ख़बर आहे त सवाइ अॻियां जेके 2 सीट्स आहिनि जंहिंजे लाइ चयो वेंदो आहे, पर उन में बि मेल जेके आहिनि से वेठल हूंदा आहिनि अमूमन। ठीकु आहे, ख़ैर इन ते डिस्कस कयूं था। पहिरीं हुमेरा खां वठी ऐं वापसि हितां खां ई शुरू कंदसि। हुमेरा, बीइंग अ पार्ट ऑफ गवर्नमेंट, पीपल्स पार्टी गवर्नमेंट में रही आहे शुरू खां वठी केतिरे ई सालनि खां, मतिलबु 13-14 सालनि खां। कॾहिं सिंध जो हिसो, कॾहिं जेको आहे सो नेशनल उनमें गवर्नमेंट में रही आहे। केतिरा ई लॉज़ बि पास थिया आहिनि। सेक्सुअल हरासमेंट एट वर्क प्लेस जेका पास थी आहे, उनमें 2 सेक्शन जेके आहिनि उहे रोड ऐं बस ऐं इन्हनि ते जेके हिरासमेंट थिए थी उन हवाले सां बि आहिनि। तव्हां मुतमिन आहियो त हीअ जेका रोड जी असां वटि जेका लोकल ट्रांसपोर्ट आहे इहा औरतुनि लाइ सेफ आहे ऐं इन में जेको आहे सो इन सेक्शन्स ते या इन्हनि कानून ते अमल थिए थो या न? थैंक यू शेरीन। इलाही इम्पॉर्टेंट टॉपिक आहे जंहिं ते तव्हां अॼु असांखे इनवाइट कयो आहे।
ऐं तक़रीबन असांजी 50% औरतूं आहिनि जेको त घरनि खां ॿाहिरि निकिरनि थियूं, चाहे उहो स्टूडेंट्स आहिनि, चाहे उहो वर्किंग प्लेस ते वञनि थियूं, जॉब्स कनि थियूं। ऐं कराची में तकरी वॾी तादाद आहे जेको औरतूं घरनि खां ॿाहिरि निकिरनि थियूं। स्कूल आहिनि, कॉलेजिस आहिनि, यूनिवर्सिटीज़ आहिनि, देन वर्क प्लेस ते छोकिरियूं तमामु वॾी तादाद में वञनि थियूं, फैक्ट्रीज़ में ऐं मुख़्तलिफ़ इदारनि में। सो उहो पब्लिक ट्रांसपोर्ट ई यूज़ कनि थियूं, छोकी अदरवाइज़ अफोर्डेबल न आहे त हर को प्राइवेट गाॾी पंहिंजी रखी घुमंदो फिरे। सो जॾहिं वेहे थो उन में त पोइ उन में एतिरा वधीक केसिस अचनि था जंहिंमें छोकिरियुनि सां टीज़िंग आहे, उन्हनि खे हरास करणु, टच करणु, उन्हनि जे मथां जुमिला कसणु। ऐं इवन कुझु माण्हू त इहे सर्विसिस बि ॾींदा आहिनि त बस खां वठी करे घर ताईं ऑफिस ताईं ड्रॉप कंदा आहिनि, पोइ वरी उहो पंहिंजी ज़िमेदारी सम्झंदा आहिनि। शायदि उन्हनि खे फील थींदो हूंदो त गॾ में भाउ कोन आहे त असां इहा ज़िमेदारी पूरी कयूं, पर इहो कंटिन्यू हिकिड़ो औरत टॉर्चर मां थी गुज़रे, मेंटल टॉर्चर। ऐं अगरि उनखे तव्हां हथु लाहियो था त इहो फिज़िकल टॉर्चर बि आहे। ऐं इहो तमामु घणा केसिस अचनि था जेको एक्चुअली पुलिस वटि त रिपोर्ट ई नथा थियनि। ऐं छोकिरियूं ऐं नियाणियूं असांजो स्पेशली जेको मैरिड न आहिनि उहो त उन्हनि खे पंहिंजो नसीब जो हिसो सम्झी करे क़बूल कनि थियूं, छोकी आवाज़ बि कढनि थियूं या रड़ बि कढनि थियूं त इहो माशरो असांजो अहिड़ो आहे जेको औरत खे ई ब्लेम करे थो ऐं उन मर्द खे कुझु कोन थो चए जेको इहो तरीक़ेकार अपनाए थो। हींअर रिसेंटली पंजाब असेंबली मां डोमेस्टिक वायलेंस जो बिल पेश थियो ऐं पास थियो आहे कल्ह ई, तव्हां ॾिठो आहे त केॾो हंगामो शुरू थियो आहे ऐं सभई मर्द उथी बीह रहिया आहिनि ऐं चवनि था त असांखे छा ट्रैकर लॻंदो ऐं छो लॻंदो असांखे ट्रैकर। त इहो हाणे उन्हनि बिल पढ़ियो ई कोन त ट्रैकर सभिनी खे न आहे लॻण वारो, उहो मखसूस हूंदा जेको इन क़िस्म जी कार्रवाइयुनि में मुलविस हूंदा ऐं जेका कल्प्रिट्स हूंदा। सो हिते सभु इनसिक्योर थी विया आहिनि। सो अगरि हिन क़िस्म जा कानून हर औरत सां रिलेटेड को बि बिल ईंदो आहे, को कानून ईंदो आहे, को रेज़ोल्यूशन ईंदो आहे, उहो हूअं ई मतिलबु इनसिक्योर फील कंदा आहिनि। इहा अनफॉर्चुनेट आहे। हाणे लॉस त ॾाढा सुठा आहिनि पंहिंजे पाकिस्तान में बि ऐं हर को सूबो अडॉप्ट बि करे थो। सिंध बि कया आहिनि हैरासमेंट जे हवाले सां, हैरासमेंट एट वर्क प्लेस एंड द डोमेस्टिक वायलेंस। इलाही इंपॉर्टेंट बिल्स आहिनि जेको असेंबली में पास थिया आहिनि, वॾियूं असां हिक ॿिए खे मुबारकूं बि ॾिनियूं, अनफॉर्चुनेट इम्प्लीमेंट न पियो थिए। ऐं हैरासमेंट वारो बिल बि अनफॉर्चुनेटली उन पंहिंजी सही रूह सां इम्प्लीमेंट न पियो थिए। कुछ केसिस आया आहिनि तक़रीबन 400-500 केसिस जेको वर्क प्लेस ते जेको हैरासमेंट थियो आहे उहो मुतसिब आला आहिनि, पीर मोहम्मद शाह साहब उहो डील कनि पिया। पर अदरवाइज़ जेको असां चऊं था त बसुनि में, गाॾियुनि में, रोड ते जेको हैरासमेंट थिए थो उहो केसिस प्रॉपरली मुंहिंजे ख्याल में त बिल्कुलु निल हूंदो त उहो रिपोर्ट थींदा हूंदा। इहो हिकिड़ो अलार्मिंग सिचुएशन आहे। असांखे मीडिया जे ज़रिए अवेयरनेस ॾियणु खपे ऐं गवर्नमेंट खे बि हिकिड़ी कैंपेन हलाइणु खपे जंहिंमें इहो औरतुनि खे असां एतमाद ॾियारियूं त उन्हनि सां अगरि अहिड़ी क़िस्म जी ईव टीज़िंग थिए थी या उन्हनि सां बदतमीज़ी रोडनि ते या गाॾियुनि में, बसुनि में थिए थी त उन्हनि खे प्रोटेक्ट कयो वेंदो ऐं कल्प्रिट्स खे पनिशमेंट मिलंदी। पनिशमेंट ॾिनल आहे लॉ में, हैरेसमेंट वारे बिल में 3 साल ताईं इहा पनिशमेंट आहे। पर अनफॉर्चुनेटली असांजी लॉस जी बि अवेयरनेस प्रॉपर नमूने न लॉस जे लाइ आरओबीस ठहिया आहिनि, न लॉस ते इम्प्लीमेंट थिए थो, न लॉस जी ठहण खां पोइ का मॉनिटरिंग थिए थी त ऐं उहो स्पेशली मतिलबु ॻाल्हि कजे त मतिलबु तव्हां गवर्नमेंट जो पार्ट आहियो ऐं इन करे इन हवाले सां ज़रूरु मतिलबु चाहियां पई त तव्हां उन्हनि कमेटीज़ में हूंदा आहियो, उते वेंदा आहियो, त मतिलबु इहा ॻाल्हि जेका असां हिते डिस्कस कयूं था इहा उते बि थियणु घुरिजे। आई थिंक इन में हिकिड़ो लाइज़ॉन खपंदो, पुलिस, जुडिशरी ऐं अवाम जे विच में, जेसिताईं इहो ट्राइकर न ठहंदो ऐं ॾाढो हिकु जो एतमाद जो माहौल न हूंदो पुलिस जे विच में ऐं अवाम जेका कंप्लेनेंट आहे ऐं स्पेशली जुडिशरी, छोकी इहे केसिस बि वरी सालनि जा साल हलनि था त पोइ हिकिड़ी नियाणी जेको हूअं ई स्कूल कॉलेज वञे थी, यूनिवर्सिटी वञे थी, उन वटि एतिरो टाइम त न आहे वेठे हर वक़्तु पेशियूं भुगताईंदी। बिल्कुलु सर बुलो साहब, तव्हांजी मूं रिसर्च बि पढ़ी जेका तव्हांजी तंज़ीम इन जेका असां हैरासमेंट जे हवाले सां कई आहे, हिकिड़ो सुठो इनिशिएटिव आहे ऐं मतिलबु उनखे एप्रिशिएट कयां थी त हिकिड़े अहिड़े इशू ते रिसर्च बि करणु ऐं उनखे उथारणु जेको आम तौर ते निगलेक्टेड आहे, मतिलबु न कयो वियो आहे। पर इहो चवण जो मक़सदु इहो आहे त इन रिसर्च खां अलावा तव्हां इन जे जेको आहे सो इम्प्लीमेंट लाइ या इन जी लॉबिंग लाइ या मतिलबु को इन खां अलावा अव्हांजी ऑर्गेनाइज़ेशन को कमु कयो आहे? ऐं पोइ वरी आउं सेकेंड फेज़ में ज़रूरु इन जूं फाइंडिंग्स बि तव्हां खां पुछंदमि। थैंक यू। पंहिंजो असांजी हिन रिसर्च जो स्टार्ट पार्ट इन सां शुरू थियो त जॾहिं मां स्कूलनि में, कॉलेजिस में रोड सेफ्टी एजुकेशन जी ट्रेनिंग ॾियणु वेंदो हुउसि, उते स्पेशली गर्ल्स कॉलेज में हिकिड़ो ई सवाल थींदो, सर ये एजुकेशन ठीक है लेकिन इसके लिए ट्रांसपोर्ट भी अच्छी होनी चाहिए, खास तौर पे स्टूडेंट के लिए।
असां चयोसीं असांजी कोशिशि आहे त इहा आवाज़ तव्हांजी गवर्नमेंट ते पुॼायूं। उन खां पोइ स्लोली टेलीफोन कॉल्स असांजी ऑफिस में ईंदा रहिया हेरेसमेंट जे हवाले सां। हेरेसमेंट लॉ खे आणण में कानून में पार्लियामेंटेरियंस जो वॾो रोल रहियो, औरत फाउंडेशन जो वॾो रोल रहियो। उन्हनि सां मिली असां मीटिंग कंदा रहियासीं त उन में एंड वक़्त ते मां पहुतल हुउसि त ही हेरेसमेंट आहे वर्क प्लेस, त हिनखे थोरो ऑन रोड बि खणी अचिजे। 503 ऐं 506 जो शिक आंदी वई ऐं उन खां पोइ इम्प्लीमेंट थी। जीअं इम्प्लीमेंट थी त 3 DIGs ट्रैफिक जा उन्हनि सां डीपली मीटिंग रहियूं असांजूं ऐं इन में इहो लॉ खे सम्झायो वियो। उन जी कैंपेन शुरू कई वई ऐं असां बसनि में स्टिकर हयासीं हेल्पलाइन जा। असांजे इदारे हिकिड़ी हेल्पलाइन एस्टेब्लिश कई एज़ अ पायलट प्रोजेक्ट। उन ते कॉल अचनि पियूं असांखे तक़रीबन हिकिड़े साल में हिकिड़े महीने में 112 कॉल्स आयूं। असां उहे कॉल्स फॉरवर्ड कयूंसीं पुलिस हेल्पलाइन, ट्रैफिक हेल्पलाइन ते, जीअं हू फौरी तौर ते कार्रवाई करे सघनि। उन कार्रवाई सां जेको मेन अचे पियो न, जेका न्याणी आहे, जेका औरत आहे, वर्किंग वूमेन आहे, उहा थाणे ते वञण लाइ तयारु न। कंप्लेन रुगो फ़ोन ते लिखाए पई। उनखे बि आसान करण लाइ असां इहो कयोसीं त असां स्टिकर बसनि में जेके हयासीं उहो ट्रैफिक पुलिस हेल्पलाइन जा डायरेक्ट असां नंबर ॾेई छॾियासीं त फिलफोर उन्हनि खे का इमदाद लीगल एड जी या का पुलिस प्रोटेक्शन जी सर्विस मिली सघे। एक्चुअली छा आहे त बस में जेका हेरेसमेंट थिए थी, जेका बॉडी टचिंग थिए थी, जीअं अदी उमेरा चयो, उन में औरत उहा ॻाल्हाए नथी, उहा ख़ामोश पी थी वञे। उन जो जेको पीअण आहे उन जो रिएक्शन किथे थो थिए, हू पंहिंजी ऑफिस वञे थी, पंहिंजी वर्किंग सही नथी परफॉर्म करे सघे। जॾहिं हू घर वञे थी, घर वञण लाइ जॾहिं सोचे थी ऑफिस मां, हुनखे साॻी उहा फिल्म ज़हन में घुमे थी त रिपीट थिए थी, मूंखे हाणे बस में वेहणो आहे, मूंसां हाणे छा छा थियणो आहे, उहो सॼो रिपीट थो थिए, हू प्रेशर में अचे थी। साइकोलॉजी पोइ घर जॾहिं पुॼे थी, घर खे टाइम ॾियणो आहे, उहा परफॉर्मेंस उहा अधूरी रहिजी थी वञे। And if she is a student, अगर स्टूडेंट वर्किंग वुमेन ऐं छोकिरियूं आहिनि नंढियूं जेके स्टूडेंट आहिनि जेके इहे लोकल ट्रांसपोर्ट यूज़ कनि थियूं, जी सभ खां वधीक हेरेसमेंट जो वॉल्यूम कढण लाइ पार्लियामेंटेरियन सां बि असां मिलियासीं, रिसर्च जे दौरान DIG ट्रैफिक सां बि मिलियासीं, औरत फाउंडेशन सां बि मिलियासीं। हाणे हिन जो असांखे रेशो न पियो मिले, तमामु ॾुखियो हुयो। पोइ असांजे ऑर्गेनाइज़ेशन जो बोर्ड मेंबर आहे आमिर मुर्तज़ा, उहो बेसिकली रिसर्चर आहे। उन थ्रू असां रिसर्च खे कंडक्ट वरी ॿीहर कराईसीं। 2 साल रिसर्च कंटिन्यू हली आहे इन्हनि स्टूडेंट सां गॾु। असांखे रिसर्च में हिकिड़ी जेका शइ, जेका वॉल्यूम मिलियो आहे रिसर्च जो हाई, उहो मिलियो नीपा चौरंगी। अच्छा, मेन वॉल्यूम पूरी कराची जो जेको मर्कज़ डेवलप थियो उहो नीपा चौरंगी ते। सुबुह खां असां मंझंदि ताईं स्टूडेंट सां गॾु, हुन वक़्त जी जेका SSP साहिबा हुई, मासूमा चंगेज़ी साहिबा ट्रैफिक जी, उन जो ताउन असां सां गॾु हुयो। उन खां पोइ असां कैंपेन शुरू कईसीं। वरी असांखे रिसर्च जा पेपर बि वठणा, उन्हनि खां ॾियणा त तव्हां भरे असांखे मोटाए ॾियो या ओॾी महिल जवाबु ॾियो। कराची यूनिवर्सिटी, NUD यूनिवर्सिटी, इन्हनि जी बसनि जी पॉइंट्स आहिनि। तव्हां लिटरली सुबुह जो वेंदव न, तव्हांखे छोकिरियूं बस मां लहंदे नीपा चौरंगी ते मिलंदियूं। वरी सेकेंड ट्रांसपोर्ट वठण जे लाइ उहो चुंची रिक्शा में थी वञे, उतां खां वरी पोइ यूनिवर्सिटी थी वञे। असां चयोसीं त यूनिवर्सिटी पॉइंट बीठी आहे त इन्हनि में छो नथा वञनि। हुननि साफ़ चयो त सर हम इसमें नहीं बैठेंगे, ये उन्हनि इग्नोर कयो पिए। पोइ असां चयोसीं त हिननि सां गॾु सेशन करणु घुरिजे। SSP साहिबा वरी हुननि सां मिली सेशन कयोसीं, उन्हनि खे असां अवेयरनेस ॾिनीसीं। पोइ बि हिन लॉ जे थ्रू अवेयरनेस ॾियण जी भरपूर कोशिशि कईसीं। ऐं प्लस पॉइंट इहो थियो, हिन लॉ खे सपोर्ट सभ खां वधीक मिली DIG ट्रैफिक डॉक्टर अमीर अली शेख साहिब जे अचण जो स्टार्ट जेको दौर हुयो उन में डॉक्टर साहिब सां मां पाण झगड़ो बि कंदो, डॉक्टर साहिबु इन ते सभिनीनि खे हिदायतूं ॾियो। चालान हल न आहे, जीअं सर ॿुधायो एतिरा चालान थिया देन फाइन, पर हीअ जेके बसुनि वारा आहिनि, हीअ केरु आहिनि माण्हू, हीअ पहाड़ी इलाइक़े जा माण्हू आहिनि। इन्हनि कॾहिं पंहिंजी औरतुनि जी कॾहिं इज़त न कई आहे। हू आम औरतुनि जी छा इज़त कंदा। उन्हनि खे ड्राइवरनि खे, क्लिंडरनि खे ट्रेनिंग जी सख़्तु ज़रूरत आहे। ट्रांसपोर्ट एताद जेको कराची जो आहे, उन सां मिली करे ट्रैफिक पुलिस, मोटरवे पुलिस सां असां जॉइंटली कोलैबोरेशन करे असां कैंपेन शुरू कईसीं। हाणे कैंपेन 1 हफ़्तो, 2 हफ़्ता, 3 हफ़्ता
वध में त एतिरो हले थी हिन खे कंटिन्यू रखण जे लाइ ओतिरा रिसोर्सिस ऐं ओतिरा हा उहो रोल आहे ट्रैफिक पुलिस जो ट्रैफिक पुलिस खे खपे जॾहिं लेडीज़ कंपाउंडर जी वॉलेशन ते चालान थिए थो तॾहिं उन बस जे ड्राइवर खे ऐं कैलेंडर खे उहो ट्रैफिक एहलकार ब्रीफिंग ॾिजे हू थोड़ा मज़हबी टाइप जा माण्हू हूंदा आहिनि इन जे करे उन्हनि खे मज़हबी तौर ते सम्झायो वञे त क़ुर चवे थो त औरत जी इज़त कयो हदीस चवे थी क़ुर जी औरत जी इज़त कयो हुनखे माना साइकोलॉजी हुनखे चंद लफ़्ज़नि में उहो ट्रैफिक एहलकार हुनखे ब्रीफ करे इन दौरान मुसाफ़िरनि जो टाइम ज़ाया थींदो बस बीठी हूंदी पर चालान जो फ़ाइदो न आहे स्पेस ऐं कंपोनेंट हिकिड़ो इशू आहे मतिलबु हिकिड़ो पासो आहे ईअं चई सघिजे थो त हिकिड़ी साइड आहे ठीकु आहे लेकिन इन जी ॿी साइड इन जा ॿिया बि इलाही इशूज़ आहिनि जंहिंमें सिर्फ़ु स्पेस न आहे हिकिड़ो त इहा सुठी ॻाल्हि आहे त मतिलबु तव्हां चयो त असां हेतिरा चालान कया आहिनि जेसिताईं मूंखे ख़बर आहे त अव्हांजो शायदि हिकिड़ो मॉनिटरिंग यूनिट बि आहे मोबाइल मॉनिटरिंग यूनिट जेको मॉनिटर करे थो गाॾियुनि खे पर उन्हनि जो कमु छा सिर्फ़ु स्पीड ॾिसणु आहे माण्हू जेके छत ते वेठा आहिनि उहे ॾिसणु आहे या न आहे या मतिलबु उन्हनि अॼु ताईं अहिड़ो को केस मतिलबु इन खे चलो ॾिठो त स्पेस जेको आहे उहो औरतुनि जो ॿाहिरि वियो आहे मेल वेठा आहिनि चलो चालान करे छॾियो पर छा कंहिं औरत को अहिड़ो केस अव्हां वटि दाख़िल थियो आहे कंहिं औरत खे जेको आहे सो हिरास कंदे मतिलबु अगरि को माण्हू पकड़ियो हुजे को रजिस्टर थियो हुजे केस या अहिड़ी का ॻाल्हि ॾिसो जें ताईं केस रजिस्टर करण जी ॻाल्हि आहे उहो धारा डिस्ट्रिक्ट पुलिस कंदी आहे पर जीअं बुलो साहब ॿुधायो त जेका कंप्लेंट ईंदी आहे 1915 असांजो जेको आहे कंप्लेंट नंबर उन ते ईंदी आहे त असां एज़ ट्रैफिक पुलिस असां जेके एहलकार या अफ़सरान बीठा आहिनि त रोड ते उनजो कमु जेको आहे उहो इहो ई आहे त उन बस खे रोकींदा आहिनि उनखे चालान ॾींदा आहिनि ऐं अगरि का ग्रॉस वायलेशन आहे लेट्स से कि उहो इवन चालान भरण लाइ तयारु न आहे या इवन ही इज़ नॉट रेडी कि जी मां को ग़लति कमु कयो आहे त असां वटि ॿियो हरबो इहो बि आहे कि असां उनखे डिटेन बि करे सघूं था असां तमामु घणियूं पब्लिक ट्रांसपोर्ट डिटेन बि कयूं आहिनि इन वजह सां ई बल्कि हिकिड़ी मां पब्लिक ट्रांसपोर्ट पाण डिटेन कराई जेका कॉल डायरेक्ट रिसीव थी मूंखे मूं ताईं पहुती मां उनखे इहो चयो त भई तव्हां हिनखे डिटेन करे छॾियो छो जो ॾिसो स्टेप बाय स्टेप असांखे अॻिते वधणु खपे असां सम्झूं था पिया कि अगरि चालान में बि हिनखे नथो असरु पए पियो ड्राइवर इट इज़ नॉट ओनली ड्राइवर ऐं जेको उन सां गॾु क्लीनर आहे इन्हनि जो सिर्फ़ु मसइलो न आहे छो जो उहो त पका रूट ते हलनि था उहो एतिरो प्रॉब्लम न क्रिएट कंदा ॿिया माण्हू ड्राइवर ऐं क्लीनर कंहिं हद ताईं करे थो लेकिन जेके मुसाफ़िर आहिनि उहे वधीक उनखे ख़बर आहे त असां बाउंड आहियूं असां जंहिंजा मालिक जेको ट्रांसपोर्टर आहे असांखे कढी छॾंदो अगरि को असांजे ख़िलाफ़ को एक्शन थियो एग्ज़ैक्टली बाक़ी जेको आम मुसाफ़िर रहे थो पियो असल में त उन्हनि जे माइंड सेट खे चेंज करण जी ज़रूरत आहे उन्हनि लाइ मां त इहो चवंदुसि त बल्कि मीडिया जे थ्रू वधीक उनजो जेकी अॼुकल्ह मीडिया रोल प्ले करे थो पियो ॾाढो पॉज़िटिव कंहिं बि शइ का बि अवेयरनेस आणण लाइ मुंहिंजे ख़्याल में मीडिया जे थ्रू उनखे माण्हुनि खे इहा अवेयरनेस ॾिजे त भई तव्हां उनखे इज़त ॾियो इहे जेके रोज़ सफ़र करनि था पिया उहो उन सां गॾु जेके ख़वातीन सफ़र करनि थियूं पियूं त उहो ज़रूरु न आहे ॿियनि जूं ख़वातीन आहिनि सुभाणे अॼु तव्हांजी पंहिंजी भेण मां धीअ बि उनमें सफ़र करे सघे थी तव्हां उनखे उन लिहाज़ सां ॾिसणु खपे तव्हांखे माइंड सेट या बिहेवियर चेंज करण में हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो रोल आहे मीडिया जो बि आहे NGO जो बि आहे मतिलबु सिविल सोसाइटी जो आहे सभिनि जो हिकिड़ो हिसो आहे लेकिन अगेन इहो आहे त रोल चेंज करण या इन में जेतिरो टाइम लॻे थो पर उन सां गॾु जेके असांजा इदारा आहिनि जीअं ट्रैफिक पुलिस आहे या गवर्नमेंट आहे उन्हनि जो कमु आहे इन्हनि शयुनि खे ॾिसणु ऐं इन्हनि जी मॉनिटरिंग मुंहिंजो सुवालु जेको आहे उहो इहो आहे त उहे जेके तव्हांजा मॉनिटरिंग यूनिट्स आहिनि मोबाइल मॉनिटरिंग यूनिट्स उहे इहो छो नथा मॉनिटर कनि या उन ते जीअं हो चालान कंदा तीअं इनखे बि मॉनिटर कनि त को पैसेंजर या को ॿियो मेल जेको आहे उहो कंहिं औरत खे तंग त न पियो करे या छा इन्हनि शयुनि खे बि मॉनिटर कनि ऐं हिकु ॿिनि खे अगरि उहो चालान करे सज़ा बि ॾियनि था त छा उहो बहितर न आहे इनखे रोके नथो सघिजे इन्हनि शयुनि खे ॾिसो तव्हां ॻाल्हि कई मोबाइल जेका असांजो टीम्स आहिनि इहो बि हिकिड़ो नयो कॉन्सेप्ट आहे DI साहब स्टार्ट कयो आहे पोइ 2 महीननि खां ऐं तमामु जो सुठो रिस्पॉन्स असांखे मिलियो आहे उनमें फेज़िस वाइज़ असां अॻिते वधूं था पिया लेट्स से जेका पहिरों अपेरेंटली तव्हांखे अपेरेंट हिकिड़ी नज़र अचे थी वायलेशन लेट्स से को छत ते माण्हू वेठा आहिनि ठीकु आहे तव्हां उनखे चेक कयो था पिया को ओवर स्पीडिंग थिए थी पई तव्हां उनखे चेक कयो था पिया इहो अपेरेंट आहे फेज़ वाइज़ असांखे अॻिते वधिणो आहे ऐं डेफिनेटली असां उन बस जे अंदरि जेको थिए थो पियो असां एतिरी वधीक सोफिस्टिकेटेड कैमरास ई वठंदासीं जेका मूविंग वायलेशन उहो बि चेक कनि बिकॉज़ हे बि ड्यूरिंग मूवमेंट तव्हां ॾिसो अगरि का लेडीज़ कंपार्टमेंट वेठो आहे तव्हांजो जेको मोबाइल आहे उहो कैमरा ते उनखे रिकॉर्ड करे थो पियो त ज़ाहिर आहे उहो उनखे उनजो
उनजे ट्रांसपोर्टर खे जेका असांजी मीटिंग बि थी असां उनखे ॿुधायो त का बि वायलेशन थी असां तव्हांखे उहो चालान मोकिलाईंदासीं ड्राइवर जो कसूर न आहे इट इज़ यू हू आर रिस्पॉन्सिबल त उन्हनि तमामु सुठो ट्रांसपोर्टर बि असां सां हो कयो उनजो तव्हां असांखे बिल्कुलु मोकिलायो ऐं उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई थिए थी भई जेके असां चालान मोकिलायूं था पिया मुख़्तलिफ़ उनमें वायलेशन में उहे असांखे रिस्पॉन्ड करनि था पिया असांजो नेक्स्ट फेज़ इहो ई आहे की असां हिन खे बि असां जेको आहे न उहो टेकअप कंदासीं ऐं जेके बस जे अंदरि का अहिड़ी क़िस्म जी का हरकत थिए थी पई का वायलेशन थिए थी पई त असां उनखे ओके इन ते वधीक डिस्कस कंदासीं टाइम थियो आहे नंढड़े ब्रेक जो नाज़रीन वठूं था नंढड़ो ब्रेक वेलकम बैक नाज़रीन हुमेरा हुकूमत इन जे लाइ के ख़ासि इंतज़ामात कंदे के लेडी जेके ट्रैफिक पुलिस वारियूं आहिनि मतिलबु उहे छो नथी भर्ती करे जीअं आम पुलिस में बि आहिनि ईअं वधीक करणु आहिनि पर चंद आहिनि लेकिन इन खां वधीक करण जी ज़रूरत आहे त जीअं अगरि कंहिं औरत सां का अहिड़ो हिरासमेंट या का अहिड़ो इशू थिए थो त हू ईज़ीली पंहिंजी कंप्लेन उन्हनि खे लिखाए सघनि तव्हांजे ख़्याल में इन प्रोजेक्ट ते या इन ते करे सघिजे थो ज़रूरत 100% तव्हां सां एग्रीड आहियां इहो थियणु खपे ऐं असांजी लेडीज़ खे बि इक्वली ट्रैफिक पुलिस में पार्टिसिपेशन मिलणु खपे पर अनफॉर्चुनेट आहे जो मूं त इलाही को रेयर हिकिड़ी अधु केस हुजे जंहिंमें मूं ॾिठो हुजे मूं बि 2-3 ई ॾिठियूं आहिनि ट्रैफिक पुलिस ऐं उहो ज़्यादातर शायदि त उन्हनि खे ऑफिस वर्क ॾिनो थो वञे ऐं रोड ते नथो उन्हनि खे आंदो वञे पर उन खां अलावा मां हूअं जेका मेल पुलिस आहिनि उहो बि मां ॾिसंदी आहियां त उहो वीचारो हिकिड़ो बीठो हूंदो आहे हिकिड़े सिग्नल ते चारो तरफ़ ट्रैफिक संभाल उन खां संभालजंदो कोन आहे ऐं ॿी तरफ़ मां ॾिसंदी आहियां त उहो या त पोइ ट्रैफिक कोन संभाले सघंदो आहे या कुंड में बि कंहिंखां पैसा उगारींदो पियो आहे त उहो हुनजो पंहिंजो जॉब उहो पाण ई प्रॉपर नथो करे त उहो हैरेसमेंट जा बसुनि में वञी किथां चेक कंदो सो इहो मां डेफिनेटली पुछणु चाहींदसि एस पी साहिब खां बि त छा असां वटि स्ट्रेंथ घटि आहे त पोइ डेफिनेटली हिकिड़ो त हिनखे वधाइणु खपे पर हुकूमत खे बि इन ते कुझु करणु घुरिजे ॾिसो जी हींअर जेको मुंहिंजी नोटिस में हो त 10,000 पुलिस वारा उन्हनि खे नई भर्ती थियणी हुई रिक्रूटमेंट जी आई थिंक इहो आम पुलिस में आहे ट्रैफिक में न आहे या ट्रैफिक में आहे व्हिच वी वांट टू नो कि छो न आहे जी मां जी ॻाल्हि खे थोरो सो ऐड करणु चाहींदुमि शी इज़ राइट लेकिन 10,000 न 6,000 ते जेका आहे न उहो फाइनली इहो थियो हुयो कि 6,000 ट्रैफिक पुलिस में थींदा नॉट नॉर्मल ट्रैफिक पुलिस में बट हू अञा ताईं मे बी उनमें को इशूज़ आहिनि हिचिस आहिनि जो अञा ताईं उनजी रिक्रूटमेंट स्टार्ट न थी सघी आहे प्रोसेस में आहे तव्हांखे ख़बर आहे प्रोसेस हिकिड़ो आहे फाइनेंस खां बि अप्रूव थींदो आहे पोइ वरी सॼी कैलकुलेशन थींदी आहे ज़रा इट टेक्स टाइम त इन जे करे फ़िलहाल ताईं 6,000 ही आहिनि बट रिक्रूटमेंट स्टार्ट न थी आहे ॿी ॻाल्हि मां थोरो सो सप्लीमेंट कंदुमि जेका ॻाल्हि अदी पहिरियों कई त हिते जेके आहिनि असांजा एतिरा घटि आहिनि ट्रैफिक जो स्टाफ एतिरो घटि आहे कि हिकिड़े एॾे वॾे चौक जिते हज़ारो ऐं लखे गाॾियूं गुज़रनि हिकिड़ो अकेलो माण्हू केतिरनि गाॾियुनि खे चेक कंदो केतिरनि खे चालान ॾींदो केतिरनि खे इन्फोर्समेंट कराईंदो ॾिसो पूरे कराची में मां तव्हांखे थोरो सो गॾु स्टैटिस्टिक्स ॿुधाईंदो हलां 10,000 किलोमीटर तक़रीबन रोड स्ट्रक्चर आहे रोड नेटवर्क आहे जेको मां शहरी इलाइक़नि जी ॻाल्हि कंदुमि आउटस्कर्ट्स जी ॻाल्हि न कंदुमि डेली 900 गाॾियूं रजिस्टर थियनि थियूं पियूं एवरी डे कराची में 900 गाॾियूं रजिस्टर थियनि थियूं तव्हां रोड ऐं ब्रिजिस ॾिसो उहा ई कंडीशन आहे उनमें उनजी कंडीशन बल्कि काथे काथे डिटीरिएट भी थियल आहे त इन्ही कंडीशन में उहो जंहिंमहिल एॾो सारो इन्फ्लक्स आहे ट्रैफिक जो नई नई क़िस्म जी ट्रैफिक अचे थी पई इनमें त उन सूरत हाल में असांजो जेको टोटल ट्रैफिक जो जेको स्ट्रेंथ आहे उहो इट इज़ अराउंड 3,500 आहे तव्हां लाहौर में अगरि तव्हां खणो त लाहौर में तक़रीबन 4,000 प्लस आहे ऐं उनमें अराउंड 6,000 जेको रोड नेटवर्क आहे ऐं उनजा रोड बि ॾाढा वेकरा वॾा आहिनि रोड बि वेकरा आहिनि ॾिसो असांजे हिन वक़्तु जेका कैलकुलेशन थियल आहे 38 लाख 38 लख जेके आहिनि न उहा असांजी ट्रांसपोर्ट हले थी पई रजिस्टर्ड नॉन रजिस्टर्ड त तव्हां छॾे ॾियो उनखे जी 38 लाख रजिस्टर्ड हाणे 38 लाख जेका गाॾियूं आहिनि उहे 10,000 किलोमीटर जे एरिया में हलनि थियूं पियूं उन लाइ सिर्फ़ु 3,500 ट्रैफिक वारा ऐं उन बि हर रैंक शामिल आहे ॿी ॻाल्हि उहो बि ज़ाहिर 8 आवर्स जी ड्यूटी कंदा आहिनि हर वक़्तु 3,500 मौजूदु न हूंदा आहिनि उनखे तव्हां हाफ करे छॾियो जेके 8 कलाक जी ड्यूटी कंदा आहिनि कुझु लीव ते आहिनि कुझु मेडिकल ते आहिनि कुझु कोर्सिस ते आहिनि त तव्हां पाण सम्झी सघो था पूरे कराची लाइ जंहिंमहिल एट अ टाइम तव्हां वटि हार्डली को 1,200-1,500 मौजूदु हुजनि त इहे त इवन हर इंटरसेक्शन लाइ हर चौक लाइ बि हिकिड़ो माण्हू तव्हां वटि अवेलेबल न आहे ऐं किथे तव्हां इन्फोर्समेंट कंदा त ज़ाहिर आहे तव्हां हिकिड़े जेको माण्हू आहे हिकिड़ो मुलाज़िम आहे उहो चौक हलाए थो पियो यानी मेंटेन करे थो ऐं इन्फोर्समेंट करण लाइ तव्हांखे एडिशनल स्टाफ खपे जेको रोके करे उनखे साइड में करे उनखे चालान ॾे
ठीकु आहे त इन जे लाइ तव्हांखे ठीकु ठाक नफ़े जी ज़रूरत आहे ऑल्दो 6000 अप्रूव थी वई आहे इंशाल्लाह जल्दी उहा थी बि वेंदी आई होप की उनखां पोइ कुझु बहितर हालात थियणु घुरिजे इन करे इंतिहाई ज़रूरी आहे तव्हां ॾिठो हूंदो त असां बि रोड ते आमतौर ते जेको ॾिसंदा आहियूं त हिकिड़ो वीचारो पुलिस वारो हूंदो आहे ऐं उहो इवन केतिरी बि कोशिशि करे कंट्रोल करण जी पर असांजे कुझु असांजी नेशन जेका क़ौम आहे न उनजी बि मतिलबु आदतूं ईअं आहिनि त हू मतिलबु प्राउड फील कंदा आहिनि त उन ट्रैफिक वारे जे हिते बीहणो न आहे ऐं अगरि उहो असां सिग्नल टोड़ियूं था त उहो असांजे लाइ प्राउड आहे ऐं कॾहिं कॾहिं मूं इहो बि ॾिठो आहे त वीचारा बिल्कुलु विच ते अची रोकण जी कोशिशि कंदा आहिनि लॻंदा आहिनि त हाणे इनखे गाॾी वारो हणी वेंदो लेकिन रोकींदो न सर तव्हां खां पुछणु चाहींदसि एसोसिएशन ऑफ पब्लिक ट्रांसपोर्ट जो छा रोल आहे इन हवाले सां सेकेंड अव्हां जेका रिसर्च कई आहे उन जूं फाइंडिंग्स छा आहिनि शरीन सभ खां पहिरियों सर जी ॻाल्हि जो जवाबु ॾींदो हलां जेका कराची में ट्रैफिक पुलिस घटि आहे गाॾियूं वधीक आहिनि ऐं 2 करोड़ खां मथे आबादी जो शहर आहे लाहौर खे ॾिसो लाहौर में जदीद ट्रांसपोर्ट सिस्टम नस्ब पियो थिए डेली लाहौर में नई ट्रांसपोर्ट लॉन्च पिया कनि नई प्लानिंग पिया कनि सही वफ़ाक़ी हुकूमत पियो करे या सूबाई हुकूमत पई करे बिल्कुलु छा कराची पाकिस्तान जो पार्टी कोन थो नज़र अचे अॼु प्राइम मिनिस्टर ग्रीन लाइन जी इफ्तिताह कई आहे इहो 5 साल 8 साल पहिरियों थियणु घुरिजे सर्कुलर रेलवे हिन शहर जा माण्हू महरूम आहिनि जंहिंजे करे नंबर 1 सर्कुलर रेलवे न ॿियो असांजे शहर में जेके हंगामा थींदा रहिया आहिनि सियासी हुजनि मज़हबी हुजनि बसुनि खे बाहि क़ौमी मिल्कियतनि खे बाहियूं ॾिनियूं थियूं वञनि गाॾियुनि खे बाहियूं थियूं ॾिनियूं वञनि उन में बेन तव्हां ट्रांसपोर्ट जेका इन्वेस्टमेंट आहे उहा कराची मां हली ॿियनि शहरनि में हली वई आहे पाकिस्तान जी कराची में कोई इन्वेस्ट करण लाइ तयारी न आहे इन बाबति की नई बसूं खणी अचूं असांजी जेका रिसर्च 75% जेका बेस वर्क रही ऑन रोड रही उहो जेके 19 सालनि खां वठी 45 इयर्स जूं वुमेन्स सां असांजो कनेक्ट रहियो उन रिसर्च जो वे फॉरवर्ड इहो निकितो त ख़वातीन जी अलॻि बसूं हुजणु घुरिजनि वुमेन बस अलॻि हुजणु घुरिजे वुमेन बस शुरू थी हिकिड़ी बस शुरू थी सरजानी टाउन खां टावर ताईं ॿी सरजानी खां यूनिवर्सिटी ताईं थियणी पर उहो अनफॉर्चुनेटली हुकूमत ऐं उन जेको इन्वेस्टर हुयो उनजी पाण में न थी सघियो उन करे उहा बस बि बंदि थी वई हींअर हिन मनसूबे ते असां हिकिड़ो नओं प्रोजेक्ट ठाहियोसीं बसंती एक्सप्रेस जे नाले सां बसंती एक्सप्रेस ऐं पाकिस्तान जी जेका टॉप क्लास जी जेका बस सर्विस आहे डाइवो उन सां गॾु मिली करे हिते कराची में बसिस आणण जो प्रोग्राम आहे ओनली फॉर वुमेन Exactly. मुझे नेक्स्ट क्वेश्चन ही इहो हो मेरा का about बसंती या लाइक दैट हां बसंती एक्सप्रेस जो कॉन्सेप्ट जॾहिं असां इंटरनेशनली शाया कयोसीं त हिन खे 2 अवार्ड मिली चुका आहिनि बसंती जे कॉन्सेप्ट खे वॉशिंगटन में ग्रेट ठीकु उहो हिसो असां इंडिया खे ॾिनोसीं इंडिया में बि असांजा कोलैबोरेशन आहिनि NGOs वर्कर आहिनि उन्हनि बि उते बि वुमेन हेरेसमेंट जो इशू आहे असां 2016 में जॉइंटली रिसर्च कयूं पिया वुमेन हेरेसमेंट इन पब्लिक ट्रांसपोर्ट ते पूरे पाकिस्तान में ऐं उते इंडिया ऐं बांग्लादेश 3 कंट्री मिली करे असांजो मनसूबो आहे त इहो कयूं थर्डली असांजी जीअं रिसर्च शाया थी पूरी दुनिया में ई पेस ते स्पेशली ट्रांसपोर्ट जो मोड लाहौर जो अलॻि आहे कराची जो अलॻि आहे इस्लामाबाद जो अलॻि आहे लाहौर ऐं इस्लामाबाद में पब्लिक ट्रांसपोर्ट में औरतूं गॾु थियूं वञनि उते कंपाउंड जो को कॉन्सेप्ट न आहे उते कॉन्सेप्ट बि न आहे उन खां ऐं उन्हनि जी बसिस ऐं उन्हनि जो ॿियो तरीक़ा बि इंप्रूव्ड आहिनि असां खां सुठा तरीक़ा छाकाणि त उते लोकल डाइवो बस बि हले पई ऐं कुझु मोबाइल कंपनीज़ वारनि बि ॾिनियूं गाॾियूं उन खां पोइ हिकिड़ी इस्लामाबाद जी मक़ामी NGO उन्हनि चंद मायूं सिलेक्ट कयूं जंहिंमें उन्हनि खे गाॾी हलाइण सेखारियो ऐं उन खां पोइ हू पिंडी खां इस्लामाबाद जो फ़ासिलो 20 मिंटनि जो आहे उन फ़ासिले में बि हेरेसमेंट ई आम बसिस में हुननि उहा सर्विस शुरू कई बिल्कुलु थर्ड स्टेप सिंध हुकूमत हिन रिसर्च खां अलाए छो महरूम आहे मूंखे ख़बर न आहे पंजाब हुकूमत हिन ते इनिशिएटिव करे पियो सिंध हुकूमत इलाही शयुनि खां महरूम आहे ख़ैर सानिए पेशावर खां पोइ यूनिवर्सिटीज़ ऐं आम ऑफिसिस में औरतुनि जो वॾो हिकिड़ो रोल नज़र आयो त हू रेंजर्स हेडक्वार्टर ऐं पुलिस हेडक्वार्टर में वञी वेपन हलाइण सिखनि पियूं इहो तव्हां सभिनीनि ॾिठो हाणे लाहौर में ऐं रावलपिंडी में हाणे औरतूं मोटर साइकिल हलाइण सिखनि थियूं
उन्हनि खे पिंक रिक्शा पिण ॾिना विया आहिनि। इहो फोर्थ स्टेप हो। मोटरसाइकिल अची वई, मोटरसाइकिल कंपनियूं सपोर्ट बि कयूं ऐं हिकिड़े स्टूडेंट खे लाहौर में घर खां यूनिवर्सिटी वञण लाइ 9,000 रुपए जी कॉस्ट अचे थी ट्रांसपोर्ट जी, उनखे बाइक कंपनी वारनि 5,000 रुपया पर मंथ किस्तनि ते बाइक ॾिनी आहे। उहो स्टूडेंट हलाए पंहिंजे घर खां यूनिवर्सिटी वञे थो। पर कराची जो माहौल, असांजे सिंध जो माहौल थोरो डिफरेंट आहे, उन्हनि खां डिफरेंट आहे। इन करे पिंक रिक्शा बि उते हली। हिते कराची में बि पिंक रिक्शा जो असांजो हुयो कॉन्सेप्ट, पर इन्वायरमेंट ऐं जेके असांजा कल्चर आहे उहो शायदि इजाज़त न ॾिनो असांजी सोसाइटी खे त हीअ औरतूं हलाइनि। पर हिते औरतूं स्कूल वैन हलाइनि थियूं ऐं बसूं कोन थियूं हलाइनि। असांजी कोशिशि आहे त बसंती एक्सप्रेस में असां ड्राइवर बि वुमेन रखूं, वेंडर बि वुमेन रखूं, जंहिंसां औरतुनि खे फ्री माहौल मिले। असांजो स्लोगन आहे सेफ वुमेन सेफ सिटी। बिल्कुलु, औरत सेफ रहंदी, असांजो शहर सेफ रहंदो, असांजो घर सेफ रहंदो। जिथे उहो डेवलप करे रही आहे, जंहिं इदारे सां वर्किंग करे रही आहे, उहो डेवलप थींदो। बिल्कुलु। हुमेरा, पंजाब में मेट्रो बसिस भी आहिनि, पंजाब में डेवू भी आहे, पंजाब में ट्रांसपोर्ट जे हवाले सां मतलब लातात प्रोजेक्ट आहिनि, ऐं उन खां अलावा ट्रांसपोर्ट खां अलावा भी केतिरा ई इनिशिएटिव आहिनि पंजाब गवर्नमेंट जा, जंहिंखे एप्रिशिएट करणु घुरिजे। केतिरा बि इख़्तिलाफ़ खणी हुन हुजनि, लेकिन इहा ॻाल्हि आहे त हुननि पंहिंजे माण्हुनि लाइ कमु कयो आहे। सिंध में असांखे छो नथो ख़्यालु अचे त असांखे जीअं बुलो साहब चयो त हिकिड़ो ख़ासि को अहिड़ा प्रोजेक्ट जेके स्पेसिफिक विमेन जे लाइ ट्रांसपोर्ट हुजे, जीअं ब्राज़ील में आहे, मैक्सिको में आहे, जापान में आहे, औरतुनि जे लाइ अलॻि ट्रांसपोर्ट आहे, लोकल ट्रांसपोर्ट। ठीकु आहे, इवन असां पंजाब जी मिसाल आहे, मतिलबु उन्हनि ऐं उहे इम्प्लीमेंट कंदा आहिनि, ऐं उहे अगरि को अहिड़ी शइ आणनि बि था त उन ते इम्प्लीमेंट बि कराइण ॼाणनि था। सिंध हुकूमत हर शइ में ईअं लॻे थो त या त उन्हनि जी प्रायोरिटीज़ कुझु ॿियूं आहिनि। न न, अलाह अलाह करे बिस्मिल्लाह थी अॼु खां। सो अॼु तव्हां ॾिठो त स्टार्ट थियो आहे ऐं शुरू थियनि थियो असां वटि येलो स्कीम बि आहे, ब्लू बि आहे, रेड बि आहे, कलर त असां 4-5 कलरनि जी स्कीम शुरू थिए थी ट्रांसपोर्ट जे हवाले सां। सो लेट्स अप्रिशिएट देम, पर आई होप जल्दी सां इहो कंप्लीट थियनि ऐं माण्हुनि खे वाकई ट्रांसपोर्ट जी सहूलियत, पब्लिक ट्रांसपोर्ट जी सर्विसिस शुरू थियनि, ऐं पोइ हुन में औरतुनि जे लाइ डेफिनेटली अलॻि ट्रांसपोर्ट सर्विस हुजणु तमामु ज़रूरी आहे। मां त हिन ॻाल्हि खे बिल्कुलु सपोर्ट कयां थी, ऐं जिते मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो मिलंदो मां डेफिनेटली इहो ज़रूरु साम्हूं रखंदसि। पर इन खां सवाइ हिकिड़ी असांखे सॼी हिकिड़ी अवेयरनेस कैंपेन, ऐं उहो बसुनि जे अंदरि बि इहा कैंपेन हुजणु घुरिजे। कुझु जीअं कोड ऑफ कंडक्ट हो असांजो हैरेसमेंट बिल जो, इहो असांखे बसुनि जे अंदरि त नज़र ई नथो अचे, ऐं इहो हालांकि उन में हो बिल में त हर जाइ ते उनखे चस्पा कयो वेंदो, ऐं हू हर को माण्हू उनखे पढ़े ऐं ॾिसे त इहा असांजी बसुनि जे अंदरि। मां वेठा आहिनि एसपी साहब, मां इहो चवंदसि त कोड ऑफ कंडक्ट जेको हैरासमेंट जो बिल जो हो उहा हर बसुनि में ज़रूरी करे छॾीनि त उहो पंहिंजे चस्पा कनि उन ते भित ते। ऐं ॿियो त पर उते उनजी जॻह ते अॼुकल्ह इलाही मज़हबी ऐं अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं त सभु चपकाई वियूं आहिनि, ऐं जंहिं ते गवर्नमेंट जो को चेक एंड बैलेंस कोन्हे। गवर्नमेंट पंहिंजा लॉ जेके पास कया आहिनि उहे त नथी हणे, पर जेके हो ॿिया हणी था वञनि उन्हनि खे लाहिण ताईं बि उन्हनि खां मतिलबु गवर्नमेंट न, त उहा ई हिकिड़ी ॻाल्हि आहे न, त हेॾे वॾे सिटी में रुॻो अगरि 2500 एहलकार आहिनि जेको त डे नाइट शिफ्ट कनि था, त पोइ उहो असां इमेजिन करे सघूं था त उहो कहिड़ो ऐं केतिरो परफॉर्म करे था। ह्यूमन मतिलबु जेके पॉसिबल आहे, ह्यूमन पॉसिबल जेको शयूं आहिनि उहे करे उन्हनि जे लाइ जेकॾहिं इहो ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट जी बि आहे त उहो छा पई करे ऐं छो नथी इन्हनि सभिनी शयुनि खे ॾिसे, इन्हनि खे मॉनिटरिंग करणु खपे। ॿियो त उन्हनि बसुनि जी पंहिंजी कंडीशन छा हूंदी आहे, इंतिहाई बुरी। अगरि मतिलबु तव्हां ऐं असां पाण जेके वेठा आहियूं केरु सफ़र करणु पसंदि कंदो उन्हनि बसिस में, जहिड़ी उन्हनि जी खाली दॿा हूंदा आहिनि जेको चारो तरफ़ खां वॼंदा पिया आहिनि, ऐं हुन में आवाम वेठी हूंदी आहे कुकड़नि वांगुरु, ऐं पोइ जॾहिं निकिरंदा आहिनि त उहो हिकिड़ो अलॻि ट्रॉमा वांगुरु गुज़री निकिरंदा आहिनि। पोइ बस पाण हिकिड़ो ट्रॉमा आहे जेको रोडनि ते घुमंदो थो फिरे, ऐं पोइ दिलि थींदी आहे त बजाए जो पंहिंजे वर्क प्लेस ते वञी की हॉस्पिटल में वञी। बिल्कुलु, ऐं मतिलबु मुंहिंजो ख़्यालु आहे जेसिताईं इम्प्लीमेंट इलाही शयुनि ते ज़रूरत आहे। हुनमें जीअं रेज़ोल्यूशन बि मुंहिंजो ख़्यालु आहे शैला रज़ा या कंहिं मूव कयो हो त जेके CNG किट्स आहिनि, मतिलबु हे CNG पाण हिकिड़ा बम आहिनि जेके
में लॻल आहिनि ऐं इन्हनि खे रोकियो वञे पर उन ते बि कुझु कोन थियो। उहे CNG बसिस ईअं ई जेके उन्हनि में जेके किट्स आहिनि उहे पुराणियूं आहिनि, यूज़ थियल किट्स आहिनि, उहे हलनि पियूं। मतिलबु लॻे ईअं थो जीअं कोन चली जा रही है ख़ुदा अलाह जे आसरे ते, मतिलबु सभु शयूं हलनि थियूं। एडॉक बुनियादुनि ते सॼो सिस्टम हले थो ऐं उन्हनि में शायदि इन्हनि जो एतिरो क़सूर न आहे, छो त अगरि नफ़री घटि आहे त पोइ असां ब्लेम केतिरो था ॾेई सघूं। केरु वधाईंदो? उहो ज़रूरी आहे वधाइण, उनमें को उनमें ॿ राय न आहे। अगरि सुप्रीम कोर्ट इन तां बैन करे त जल्दी सां नफ़रियूं सुप्रीम कोर्ट ते बैन खणी छॾियो, हाणे जॉब थी वियो। अगरि इनिशिएटिव वठिजे, ॾिसो इहो अञा बैन इन करे शायदि लॻल आहे जो इहो लोकल गवर्नमेंट वारो प्रोसेस पूरो कोन थियो आहे। न बैन लही वियो, उनखे 4-5 ॾींहं थी विया आहिनि। इहे त मूं न्यूज़ पाण पढ़ी, लही वियो हर शइ त लही वियो बैन। पोइ अलाह करे कमु शुरू थिए। हा, पर मूंखे मतिलबु जीअं माज़ी में असांजा तजुर्बा रहिया आहिनि त ईअं अमल घटि ई थींदो आहे। सर तव्हां खां पुछणु चाहींदसि, छा ट्रैफिक पुलिस वटि का हेल्पलाइन आहे? हेल्पलाइन सां मुराद ईअं स्पेसिफिक फॉर विमेन ऐं रिलेटेड हेरासमेंट इशू? न स्पेसिफिक न आहे, बट जेको मां तव्हांखे पहिरों बि अर्ज़ु कयो 1915 आहे, इन में हर क़िस्म जी जेका आहे न कॉल ईंदियूं आहिनि, कंप्लेंट्स ईंदियूं आहिनि। ऐं जीअं बुल्लो साहब बि चयो त इन सां गॾिजी करे असां इहो ई कयोसीं, उनखे स्टिकर ठाराए करे उनजा जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ जायुनि ते उहे हणायासीं त कंहिंखे किथे बि कोई प्रॉब्लम अचे थो पियो, इन हेल्पलाइन ते जेका असांजी 24 आवर मैन थींदी आहे उन ते कॉल करे माण्हू ॿुधाए सघे थो पियो त हे मसइलो आहे। ऐं जिथे वेंदो आहे उहो वरी वायरलेस ते असांखे जेको बि हुते मौक़े ते अफ़सर बीठो हूंदो आहे उनखे इंफॉर्म कयो वेंदो आहे कि फलाणी जॻह ते या फलाणे चौक तां फलाणी नंबर जी बस गुज़रे थी पई, तव्हां उनखे रोकियो, उनमें हे इशू आहे, उनजो ईअं सदेबाब थींदो आहे। पर उहे बि अनफॉर्चुनेटली उहा ई ॻाल्हि आहे कि उनमें एतिरियूं क्रैंक एतिरियूं फेक कॉल्स बि एतिरियूं घणियूं हूंदियूं आहिनि कि जंहिं महिल ॾिठो वेंदो आहे त उनमें काई शइ हूंदी न आहे। मतिलबु अहिड़ा रजिस्टर थिया आहिनि कि केस को 1 2 3 4 कहिड़ा को नंबर जे कॉल करे चयो हुजे त मूंखे मतिलबु रोड ते या बस ते कंहिं माण्हू हिरास कयो आहे? बिल्कुलु आया आहिनि ऐं उन ते पोइ अॻियां कमु बि थियो आहे? जी, एक्शन थियो आहे उन ते। हिकिड़ो त चालान थींदो आहे, ॿियो अगरि उहा ख़ातून चाहींदी आहे, छो जो जीअं पहिरों ॻाल्हि थी न, अक्सर अनफॉर्चुनेटली असांजूं ख़वातीन जेके आहिनि न, ज़ाहिर आहे इट इज़ नॉट देयर फॉल्ट, जेको माशरो आहे न उहो उनखे अॻिते वधण जो रोके छॾंदो आहे त उहो का कंप्लेन ई कराए। उनखे जंहिं चयो वेंदो आहे असां लोकल पुलिस खे सॾायूं था, तव्हां हिन ते FIR करायो। असल में सिस्टम उहा ई ॻाल्हि, सिस्टम बि आहे, एनवायरमेंट बि अहिड़ी आहे, असांजो सोशल सेटअप अहिड़ो आहे कि हो वेचारियूं उते ई बसि चवनि बसि तव्हां हिनखे चालान करे छॾियो, हिनखे सुधारे छॾियो, हिनखे बस तां लाहे छॾियो, असां लाइ इहो काफ़ी आहे बसि। एग्ज़ैक्टली, असां कंप्लेन नथा करणु चाहियूं, मां कंप्लेन कंदसि त मूंखे थाणे वञिणो पवंदो, मूंखे उते सॾाईंदा, थाणे मूंखे न वञिणो, मतिलबु दे आर अफ्रेड ऑफ गोइंग टू पुलिस स्टेशन। जल्दी जल्दी असल में टाइम घटि आहे। ऐं हिकिड़ो सुवाल त हिरासमेंट में तव्हांजे ख़्याल में जेको ज़ोर सां म्यूज़िक वॼाइनि था गाॾियुनि में, मिरर जेके हूंदा आहिनि उहे सेट करे स्पेशली बैक साइड ते औरतुनि लाइ रखिया वेंदा, इन खां अलावा ॿिया छा छा शयूं हिरासमेंट में अचनि थियूं? क्विक आंसर जो टाइम घटि आहे। ॾिसो, मिरर इशू आहे, म्यूज़िक इशू थिए थो, ऐं नंबर 3 जी अदी चयो बॉडी टचिंग आहे। जेको हिन में मेन इशू जेको हिन वक़्तु हली रहियो आहे न, मां SSP साहिब खे बि दरख़्वास्त कंदुसि, मूं वटि मुतसिब आला जो पूरो रिकॉर्ड मौजूदु आहे। हिकिड़ो बस जो डिज़ाइन तयारु थियो, हिन कंपाउंड जो डिज़ाइन ईअं हूंदो, हुनमें अंदरि दरवाज़ो न हूंदो जंहिंमें ही मर्द टपी लेडीज़ जी ख़ाली सीटनि ते वेही सघनि। हा जी, अच्छा, उनमें सिर्फ़ उहो ई सिर्फ़ फीमेल ई अची सघंदियूं? फीमेल ईंदो, उन अंदरां खां रस्तो कोई बि न आहे, बंदि आहे उहो रस्तो। पर हिननि ट्रांसपोर्टर वारनि छा कयो आहे त उन्हनि उतां दर कढी छॾियो आहे, ऐं उन्हनि माइन जे विच मां उहो कैलेंडर लंघे थो भाड़ो वठण लाइ अंदरि ॿियनि माण्हुनि खां, ऐं ॿिया माण्हू जेको ॾिसंदा पोयां घणी रश आहे त पोइ माइन जे कंपाउंड में अची करे उतां खां वञनि था। डेफिनेटली जॾहिं वेंदा त बॉडी टच थींदो ऐं उहो गुज़रंदी। मींस चवण जो मक़सदु उनखे बिल्कुलु ई लॉ इजाज़त नथो ॾे, हा, लेकिन उन ते चेक एंड बैलेंस न आहे। चेक एंड बैलेंस जे लाइ फिटनेस डिपार्टमेंट आहे जेको हींअर पब्लिक इन जो ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट वटि उहो ॾिसंदो आहे हिनखे, ऐं हू उन्हनि जा इंस्पेक्टर आहिनि, हू रोडनि ते अचनि, उन कंपाउंड खे बंदि कराइनि, उन जो अंदरि दरवाज़ो बंदि कराए सघंदा। पर हींअर ताईं तव्हांजे ख़्याल में अञा ताईं अहिड़ो को बि अमल कोन थियो? हिकिड़ी कंहिं बि बस खे रोके उनखां न पुछियो वियो आहे, न उनजो दरवाज़ो बंदि कयो वियो आहे? न, दरवाज़ो को बंदि न कयो आहे। ऐं जॾहिं कैंपेन शुरू थींदी आहे सिविल सोसाइटी जी, मुख़्तलिफ़ बस स्टॉपनि ते बि असां जॾहिं स्टिकर विरायासीं, उन वक़्तु ट्रैफिक पुलिस जे ताउन सां उन्हनि खे बसनि खे बीहारे असां उहे दरवाज़ा बंदि करायासीं। हिकिड़ो ॿियो इशू अचे थो त बस मां वई औरत फ़ोन करे थी, उनखे इहो ख़बर न आहे त बस जो नंबर छा आहे, उनखे पूरो रोड जी बि ख़बर नथी हुजे। टेलीफोन कॉल्स ढेर सारियूं, मां पुलिस हेल्पलाइन जेका 9115 आहे उन्हनि बि असांखे इहो चयो त सर इन बसनि जे अंदरि नंबर पेस्ट कया वञनि उन बस जा,
हुनजो रूट किथां शुरू थो थिए एंड रूट छा आहे उहो ठहियलु ठहियलु हुजे हुजे। इहो कानून बि चवे थो इन ते इम्प्लीमेंट जी ज़रूरत आहे। ओके, चवण जो मक़सदु इहो त इलाही शयूं आहिनि जेके करे सघजनि थियूं विद इन द लॉ, विद इन द रिसोर्सिस, इफ गवर्नमेंट अगर गवर्नमेंट जेका आहे सीरियस थिए ऐं इन इशू खे टैकल शीरिन, करे। मेरे ख्याल में अवेयरनेस की तमाम ज़रूरत है। अगर असां हिनखे सिलेबस जो हिसो ठाहियूं इन लॉस के, स्पेशली डोमेस्टिक वायलेंस एंड हैरासमेंट अगेंस्ट वुमेन के, त इहो असांजे स्टूडेंट्स के ये नॉलेज मिले त उन्हनि जे लाइ कानून मौजूद आहे ताकि वो थोड़ो हिम्मत पकड़े सघनि। बिल्कुल हर अवेयरनेस जी हर लॉ जे लाइ ज़रूरत आहे ऐं सोसाइटी जे माइंड सेट जी बि ज़रूरत आहे, इलाही शयुनि जी ज़रूरत आहे, लेकिन टाइम घटि आहे। नाज़रीन, चवण जो मक़सदु इहो त जेसि ताईं नया जेके जीअं के प्रोजेक्ट जेके आहिनि से औरतुनि लाइ जीअं डिस्कस थियो त जेसि ताईं नया के प्रोजेक्ट औरतुनि जे लाइ शुरू नथा थियनि, जीअं ॿियनि मुल्कनि में आहिनि अलॻि सां पब्लिक ट्रांसपोर्ट, जेसि ताईं अगरि उन ई कानून जेके असां वटि मौजूदु आहिनि उन्हनि ते अमल कराईंदे इहे कंपाउंड जेके आहिनि से उहे ठाहिया वञनि, उन्हनि ते दरवाज़ो हयो वञे, चेक एंड बैलेंस हुजे ऐं स्पेशली ट्रैफिक जो जेका नफ़री आहे उनखे वधाई वञे ऐं उन्हनि जो कमु आहे त इहे शयूं जेके आहिनि से मॉनिटर कनि त शायदि इहा जेका हिरासमेंट आहे उहे औरतूं जेके घरनि खां निकिरनि थियूं पंहिंजे कमनि लाइ, पंहिंजी पढ़ाई लाइ, उन हिरासमेंट खे कंहिं हद ताईं ख़तमु करे या रोके सघिजे थो। ईंदड़ प्रोग्राम में के ॿिए नए इशू सां तेसि ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।